अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त सिंधी कुमार सानू रोशन शेख जे एल्बम में मूंखे जेको कलाम वणियो उहो कलाम तव्हां सां शेयर करियां थो। मुंहिंजो प्यारो दोस्त कुनरी जो आहे, साहिल ख़ासकिली, उन जी शाइरी आहे। ऐं सच पुछो त हिन कलाम मूंखे तमामु घणो रुआड़ियो ऐं तव्हां दोस्तनि सां शेयर करियां थो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल वधि खां वधि सब्सक्राइब करियो, शेयर करियो। નથી તું પરે, પલ ભી નથી તું પરે, તો ખા જુદાથી ભી દુશ્મની માં તો બિન કિતેથી સરે। पल
परे